असां ठाहियूं था बेसण जो हलवो। बेसण जे हलवे लाइ सभ खां पहिरीं असां सन्हा फोटा आहिनि उन्हनि जा दाणा कढी वठंदासीं, 4 खां 5 फोटा। उन में विझंदासीं, तईअ में विझंदासीं अधु कोप घीअ जो। असां टहिकाए वठंदासीं। जेसिताईं फोटा जा दाणा गरम पिया थियनि ऐं ख़ुशबू छॾी त असां बेसण खे छाणे वठंदासीं। बेसण खे छाणण सां बेसण में हवा शामिल थी वेंदी आहे, उन करे उहो बेसण वधीक सुठो मज़ेदार ऐं फुली बीहंदो आहे। घी गरम थियण खां पोइ थोरो थोरो करे असां हुन में बेसण शामिल कंदासीं। बेसण खे चङी तरह घुमाइबो त जीअं हिन में का बि कंहिं क़िस्म जी का ॻोढ़ियूं वग़ैरह न थियनि, ऐं हिनखे हल्को हल्को भुञी वठिबो हल्की बाहि ते। असां बेसण खे एतिरो भुॻो आहे जो हुनजो थोरो कलर बि चेंज थी वियो आहे ऐं हुन में सुठी हिकिड़ी ख़ुशबू अची वई आहे। हाणे असां इन जॻह ते हिन में 1 कोप खीर जो शामिल कंदासीं। हिते हिनखे एतिरो घुमाइबो त हिन में का कंहिं बि क़िस्म जी ॻोढ़ी न ठहे। हाणे असां हिन में 3 चमचा खंड जा शामिल कंदासीं। ये असां अॼु अधु कोप बेसण जो ऐं कोप खीर जो ऐं 3 चमचा खंड जा खया आहिनि। उन मां 2 माण्हुनि जो खाइण जो मज़ेदार बेसण जो हलवो तयारु थींदो। हीअ तमामु सवली ऐं आसान डिश आहे जेका जल्दी तयारु थी वेंदी आहे ऐं ॾाढी मज़ेदार हूंदी आहे। महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कंदा। असां हिनखे एतिरो मिक्स कयो आहे जो हिन मां घी निकिरणु शुरू थी वियो आहे। हिन जॻह ते असां हिन में कुझु ड्राई फ्रूट जेको तव्हांखे पसंदि हुजे उहो शामिल करे सघो था। असां हिन में ॾूधी ऐं किशमिश विझी रहिया आहियूं। हाणे असां हिनखे असांजो बेसण तयारु आहे, हिनखे डिश आउट करे वठंदासीं। मज़ेदार बेसण जो हलवो जेको तमामु आसान आहे, जेको 10 खां 5 मिंटनि जे अंदरि तयारु थी वेंदो आहे। सभु खाइजो ऐं असांखे पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांजो हीउ मज़ेदार हलवो